नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फ़िन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिहि व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदह व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युति'िल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहा व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। मुख्तसर हम्द सना दुरूद सलाम का पोए वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे फ़रमान मुबारक जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जे नेक बाननि जे लाइ खोड़ सारा नेक अमल ॿुधाया आहिनि, जिन्हनि जी बुनियाद ते इंसान खे दुनिया में आख़िरत में इज़्ज़तूं ऐं कामयाबियूं मिलनि थियूं। जिन अमलनि मंझि तौहीद भी आहे,
नमाज भी आहे, ज़कात भी आहे, रोज़ो, हज, उम्रो ऐं फितरात, सदकात व ख़ैरात भी आहिनि। पर अहिड़े हिसाब सां हिकु अज़ीम अमल ॿियो बि आहे जंहिं अमल जो इंतिहाई असांजे मुआशरे में फुक़दान नज़र अचे थो। उहो अमल न हुजण बराबरि आहे। ऐं हक़ीक़त खे जेकॾहिं ॾिठो वञे, क़ुरान पाक खे, हदीस पाक खे साम्हूं रखियो वञे तो तौहीद हुजे, नमाज हुजे, ज़कात हुजे, हज हुजे, रोज़ो हुजे, इहे सभ बि अदा थियनि ई उन कम खां बाद में। ऐं उन्ही कम जो नालो आहे दावत व तबलीग। उन्ही कम जो नालो आहे त नेकियुनि जो हुकुम करणु, नेकियुनि जी तबलीग करणु, नेकियुनि जी तरफ़ माण्हुनि खे सॾु करणु ऐं बुराइनि खां, बुछड़ाइनि खां माण्हुनि खे रोकणु। इहो बि हिकु अज़ीम अमल आहे। तौहीद इंसान अपनाए थो पंहिंजी ज़ात जे लाइ, पंहिंजो पाण खे शिरक खां, कुफर खां बचाए थो। पर जेकॾहिं साॻी तौहीद जी प्रचार कंहिं ॿिए माण्हू सां कंदो त इहा दावत आहे, इहो पैगाम पहुचाइणु आहे। शिरक खां माण्हू पंहिंजो पाण खे बचाए थो, इहो पाण ताईं महदूद आहे, सुठो अमल आहे। पर जेकॾहिं शिरक खां बचण जी कंहिं ॿिए खे तबलीग करे थो त इहो नेकी जो कम बि आहे ऐं गुनाह खां, शिरक खां रोकण जो कम बि आहे। नमाज़ आहे, इंसान पाण पढ़े थो, इहो पाण ताईं महदूद आहे, पाण खे फ़ाइदो ॾिए पियो। पर इन नमाज वारे अमल मां तो ॿिए खे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो? ॿिए कंहिं बेनमाज़ी माण्हू खे नमाज जी तबलीग करणु, नमाज ॾांहुं आणणु, इहा दावत व तबलीग आहे। बेनमाज़ी आहे, नमाज जो अमल में मौजूद न आहे, अहिड़ी नाफ़रमानी खां रोकणु, इहा दावत व तबलीग आहे। ज़कात ही इंसान ॾे थो, पाण ताईं महदूद आहे। पर जेकॾहिं कंहिं ॿिए मुसलमान वटि माल दौलत मौजूद आहे, उनखे ज़कात जी दावत व तबलीग ॾियणु, ज़कात जी प्रचार करणु, ज़कात अल्लाह जो हक़ करे ॿुधाइणु, ग़रीबनि मिस्कीननि जो हक़ करे ॿुधाइणु, इहा दावत व तबलीग आहे। अहिड़े हिसाब सां हर अमल जेको इंसान पाण करे थो, उन जी ॿिए कंहिंखे तरगीब ॾियारणु ऐं जंहिं गुनाह जे कम खां पाण रुकियल आहे, नथो करे, ॿिए कंहिंखे गुनाह जे कम खां रोकणु, इन शइ जो नालो आहे दावत व तबलीग। ऐं इहो अमल जिथे अल्लाह साईं खे तौहीद महबूब आहे, नमाज वारो अमल महबूब ऐं प्यारो आहे, ज़कात वारो अमल महबूब ऐं प्यारो आहे, रोज़े, सदकात व ख़ैरात वारो अमल महबूब ऐं प्यारो आहे, इते अल्लाह साईं खे ही अमल भी तमाम बेहद, तमाम घणो ऐं प्यारो महबूब आहे। हिन अमल जी बुनियाद ते मुआशरा संवरबा आहिनि, हिन अमल जी बुनियाद ते मुआशरा ठहंदा आहिनि, हिन अमल जी बुनियाद ते इंसान खे कामयाबी मिलंदी आहे। हिन अमल खे तव्हां छॾे था ॾियो, भले पाण ज़ात ताईं महदूद केॾा बि नेकियुनि जा अमल कयो, पर तव्हां कामयाब नथा थी सघो। इन जी अव्हांखे सज़ा भोगणी पवंदी, इन जो अव्हांखे तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं जेकॾहिं अव्हां दावत व तबलीग नथा कयो। हीअ अल्लाह रब्बुल आलमीन जो अहम फरीज़ो आहे ऐं हिन दौर में फर्ज़ आइन आहे दावत व तबलीग जो कमु। नेकियुनि जी प्रचार करणु, नेकियुनि ॾांहुं माण्हुनि खे आणणु, बुछड़ाइनि खां रोकणु, ऐं इहो कमु सिर्फ़ु अल्लाह साईं मुसलमाननि जे ज़िम्मे कोन लॻायो आहे, इहो कमु सिर्फ़ु अल्लाह साईं नबियनि जे ज़िम्मे कोन लॻायो, बल्कि रब्बुल आलमीन इहो कमु पाण बि कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान आहे,
सूरतुल यूनुस 11 से 12 आयत नंबर 25 के अंदर अल्लाह से फरमायो वल्लाहु यदू इला दारिस सलाम। रब्बुल आलमीन पाण सॾे पियो, पाण रब्बुल आलमीन दावत ॾिए पियो। केॾां दावत ॾिए पियो? इला दारिस सलाम, अमुन वारे घर जी तरफ, सलामती वारे घर जी तरफ, मोहब्बत वारे घर जी तरफ, इज्जत अदब एहतराम सुकून राहत इत्मीनान वारे घर जी तरफ रब्बुल आलमीन सॾे पियो। बाक़ी जेके दुनिया जा जेके घर आहिनि जिते फितना फसाद गुनाह जा कम आहिनि, रब उन्हनि खां रोके पियो। रब्बुल आलमीन बेज़ाते खुद भी यो नेकी जो कम जियां मानन के करण जो हुकुम दिनो आ, रब सही इब्तदा पंहिंजी ज़ात खां कई आहे। फरमाई वयहदी मन यशाउ इला सिरातिन मुस्तकीम। ऐं रब्बुल आलमीन सदन खां पोइ जेको रब जी हामी भरे तो अल्लाह जे सद ते, अल्लाह से उन जे मथां महिरबान थी पवंदो आहे, अल्लाह से उनखे सिधे रस्ते जी हिदायत ॾेई छॾींदो आहे। वो रब जे महबूब बानन में शुमार थी वेंदो आहे। सूरतुल इब्राहिम आयत नंबर 10 अल्लाह जा जेके पैगंबर आया फरमाए क़ालत रुसुलुहुम फिल्लाहि शक्कुन फातिरिस समावाति वल अर्द। अल्लाह जो कुरान चए थो जेके बि रसूल आया उन्हनि अची करे माण्हुनि जे साम्हूं अल्लाह जी दावत पेश कई। कहिड़ी दावत पेश कई त छा तव्हांखे आसमान जी ख़लक़त में पैदाइश में शक आहे, ज़मीन जी पैदाइश में शक आहे त इहे शयूं कंहिं पैदा कयूं आहिनि? अल्लाह जा रसूल चवनि था यदऊकुम, अव्हां जो रब अव्हां खे सॾे पियो लियग़फिर लकुम, जीअं त अव्हां जा गुनाह अव्हां खे माफ़ करे छॾे। रब्बुल आलमीन पाण बि सॾे थो, रब्बुल आलमीन पाण बि नेकी जो हुकुम ॾिए थो पंहिंजे बाननि खे। ऐं उन खां पोइ रब्बुल आलमीन पंहिंजा पैगंबर बि इन कम जे लाइ मोकिलिया। उन्हनि जे ज़िम्मे पर रब्बुल आलमीन इहा ॻाल्हि लॻाई त तव्हांजी ज़िंदगी जो, तव्हांजी नबूवत जो मेन मक़सद ई इहो ई आहे, माण्हुनि खे शिरक खां परे करियो, ज़ना खां परे करियो, चोरी खां परे करियो, कूड़ ठगी खां परे करियो, बेहयायनि बुछड़ायनि खां परे कयो, कूड़ खां परे कयो, व्याज खां परे कयो। माण्हुनि खे इन्हनि गुनाहनि वारे कम खां परे करे नेकियुनि वारे कम ॾांहुं आणियो। अल्लाह से पैगंबरन जे ज़िम्मे भी ॻाल्हि लगाई। अल्लाह से फरमाए वलक़द बअसना फी कुल्लि उम्मतिन रसूलन अन इअ्बुदुल्लाह वज्तनिबुत तागूत फमिनहुम मन अदल्लाह व मिनहुम मन हक़्क़त अलैहि दलाला फसीरू फिल अर्दि फंजुरू कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन। पहिरां रब्बुल आलमीन पाण दावत ॾिनी आहे, उन खां पोइ रसूलनि जे ज़िम्मे लॻायईं। अल्लाह से हर उम्मत में हर वक़्त में हिकिड़ो रसूल मोकिलियो। ओ मुंहिंजा रसूल वञी करे मुंहिंजे बाननि खे मुरब जी इबादत ॾांहुं सॾु करे अचो, जेके मुरब जी इबादत खां परबरा आहिनि। इहो गुनाह जो कमु आहे, गुनाह जे कम खे छॾे करे नेकी जे कम ॾांहुं अचनि। अल्लाह ताला रसूलनि खे हर उम्मत खे मोकिलियो त तव्हां वञी करे नेकी जो कमु कयो। उदू इला सबील रब्बिक बिल हिकमा। अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब हुकुम ॾिनो, ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी करे तूं माण्हुनि खे दावत तबलीग जो कमु कर, माण्हुनि जे साम्हूं नेकियुनि जी दावत रख, माण्हुनि खे गुनाहनि खां बचा। अल्लाह रब्बुल आलमीन पाण बि इहो कमु कयो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबरनि जे बि ज़िम्मे इहो कमु लॻायो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िम्मे बि इहो कमु लॻायो जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो अज़ीम पहलू इहो आहे जो मक्के जहिड़ी वादी में, मक्के जहिड़े शहर में जिते हर तरफ़ दुश्मन आहिनि, पोइ बि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकी छपी करे माण्हुनि सां मिलनि पिया, माण्हुनि खे दीन ॾाणनि पिया, रब जी इबादत न आणनि पिया, रब जी जेका बेइबादती वारी ज़िंदगी आहे उन खां परे कनि पिया, तौहीद ॾाणनि पिया, माण्हुनि खे शिरक खां परे कनि पिया, पाक दामनी ॾांहुं माण्हुनि खे आणनि पिया, ज़ना खां परे कनि पिया, हलाल खोरी ॾांहुं माण्हुनि खे आणनि पिया, हराम खोरी खां बचाइनि पिया, सचाई ॾांहुं माण्हुनि खे आणनि पिया, कूड़ खां माण्हुनि खे बचाइनि पिया, इंसाफ़ ॾांहुं माण्हुनि खे आणनि पिया, ज़ुल्म खां माण्हुनि खे बचाइनि पिया। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी जो अज़ीम
अजीम पहलू आए, अजीम पॉइंट आए जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजा चौधरी भी दुश्मन थी विया हलिया, वडेरा भी दुश्मन थी विया हलिया, सरदार भी दुश्मन थी विया हलिया, तो ही मोहम्मद कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे, ही मोहम्मद असांजे मुआशरे में जेके असीं कम करियूं पिया जिन्हनि में असांजो नालो रोशन आहे, असांखे उन्हनि कमनि खां रोके पियो, उन जो कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, पर मोहम्मद करीम इहो कमु कयो, पोइ हिते कोन हटिया। इहो कमु रब पाण बि कयो आहे, रसूलनि जे ज़िम्मे बि लॻायो, ऐं रब फरमायो वतवासौ बिस्सब्र वतवासौ बिलहक़ वतवासौ बिस्सब्र। ओ ईमान वारो, अव्हां ते बि फर्ज़ आहे, रब जे रसूलनि ते बि फर्ज़ आहे, नेकी जी तबलीग करियो, गुनाहनि खां माण्हुनि खे रोकींदा रहो, ऐं जेकॾहिं हिते ताना मेहणा मिलनि तव्हांखे बर्दाश्त करिणो आहे, छो जो नेकी जी दावत तबलीग ॾियण सां, गुनाहनि खां माण्हुनि खे रोकण सां अव्हां मूं रब जा महबूब थी वेंदा वलिया, दुनिया में अवी कामयाब थी वेंदा वलिया। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी किताबुल इत्तिसाम बिल किताब व सुन्नह हदीस नंबर 7281। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुता पिया फरिश्ता आया, हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला फरमाइंदा फरिश्ता आया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आराम में हुया, कुछ फरिश्तन चयो त नबी साईं सुतो पियो आहे, कुछ फरिश्तन चयो त ना नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके अखियूं आहिनि उहे त निंड में आहिनि, उहे बंदि आहिनि, उहे सुतल आहिनि, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको दिलि आहे उहो जागे पियो, दिलि आहे उहो जागे पियो। बहरहाल पोइ इहो कचहरी करण खां पोइ हिकिड़े फरिश्तनि ॿियनि खे चयो त हाणे तव्हां हिन अज़ीम हस्ती जो को मिसाल बयानु कयो, का फज़ीलत बयानु कयो, का अज़मत बयानु कयो, त हिन माण्हू जी इज़त अदब एतिराम फरिश्तनि जी नज़र में छा आहे ऐं अल्लाह जी नज़र में छा आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बारे में फरिश्ता मिसाल बयान था कनि, त हिन माण्हू जो मिसाल कीअं आहे, जो उन ज़ात जी आहे जंहिं ज़ात हिकु कमरो ठाहियो, उन कमरे में दस्तरखान लॻायईं, उन दस्तरखान ते अजीब अजीब तरह जा सुठा भला खाधा रखियईं, उन खां पोइ उन ज़ात कंहिं ॿिए माण्हू खे मोकिलियो त वञ तो माण्हुनि खे सॾु करे अचो, दावत आहे तव्हांजी। पोइ जेके इन दावत खे क़बूल करे आया, उन कमरे में दाख़िल थिया, उन दस्तरखान ते जेके खाद खुराक पिया हुआ उन मज़ा खाधऊं। कुछ माण्हू अहिड़ा हुया जेके दावत क़बूल कान कई, असीं कोन था अचूं, असीं कोन था खाऊं। इहा ॻाल्हि बयानु करे चयूं त इहो कमरो, इहो दस्तरखान, इहो खुराक सजाइण वारो अल्लाह रब्बुल आलमीन आहे, ऐं जंहिं माण्हू खे मोकिलियो अल्लाह साईं त वञ माण्हुनि खे दावत ॾे, उहो इहो शख़्स जेको सुतो पियो आहे, जंहिंजो नालो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं घर कहिड़ो जेको रब्बुल आलमीन ठाहियो, फरमायो उहो जन्नत आहे, ऐं उहे खाधा खुराक ऐं मेवात जेके जन्नत जे अंदरि जन्नतनि खे मिलंदा। ऐं जिन्हनि दावत क़बूल कई, दावत छाजी हुई, दावत इस्लाम जी हुई। जिन्हनि दावत इस्लाम जी क़बूल कई, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे हुकुम सां दावत तबलीग कई, जिन्हनि माण्हुनि दावत क़बूल कई, दार इस्लाम में दाख़िल थिया, जन्नत में दाख़िल थिया, उन्हनि इहे नेमतूं हासिल कयूं, खाधऊं पीतऊं। जिन्हनि इनकार करे छॾियो, उहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दावत में शरीक न थिया, नबी जी दावत ते लबैक न चयूं, इहे माण्हू इस्लाम खां बि महरूम रहिजी विया, ऐं इहे माण्हू जन्नत खां बि महरूम रहिजी विया। दावत तबलीग जो एॾो अज़ीम कमु आहे। पोइ रब्बुल आलमीन छा फरमायो, प्यारे पैगंबर फरमायो, फरिश्ता चवनि था त ही मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाई आहे, दावत तबलीग करण वारो आहे।
ऐं जंहिं माण्हू हिन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम जी दावत ते लब्बैक चयो ऐं प्यारे पैगंबर जे दीन खे मिन व अन मञी करे अमल करे ज़िंदगी गुज़ारियऊं, यकीनन उन रब जो चयो, रब जी दावत क़बूल कई, रब जी फरमा बरदारी कयई। जंहिं हिन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम जी दावत खे ठुकराए छॾियो, दीन खे क़बूल न कयई या दीन ते अमल न कयई, उन रब्बुल आलमीन जी दावत जो भी इनकार करे छॾियो, उहो माण्हू नाफरमान आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी जो वाक़ियो आहे सूरतुल अहकाफ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे वादियुनि में घुमन पिया, हलंदे हलंदे वादी नखला में आया। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान जी तिलावत कन पिया। डिघो वाक़ियो आहे, मुख़्तसर बयान कंदा। जिन आया ॻोल्हींदे ॻोल्हींदे आया उन वादी में, उन जगह ते पहुता। जेॾी महिल ॾिसनि त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान पाक जी तिलावत कनि पिया। जिन हिक ॿिए खे चवनि था अंसितू, ख़ामोश थी वञो हलिया, ॿुधो थी छा पियो चवे, ॿुधो ई कहिड़ो कलाम आहे। अॼु जे मुसलमाननि जे लाइ जिन्ननि जे तरफ़ां इहो पैगाम आहे, जनाब कुरान जो सॾ थे, कुरान जी तिलावत हुजे त ख़ामोशी सां कुरान ॿुधणो आहे, गौर फ़िक्र सां ॿुधणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान में फरमाए थो, हिक ॿिए खे ख़ामोश करे कुरान जी तिलावत ॿुधण खां बाद में कंहिं क़िस्म जी का बि चूचरा कोन कयूं, को एतिराज़ कोन कयूं, को निराड़ कोन गुंजायूं। फौरन विया पंहिंजी क़ौम ॾांहुं। आयत नंबर 29, 30, 31, 32, 26 सिपारो सूरतुल अहकाफ। फौरन विया पंहिंजी क़ौम ॾांहुं ऐं क़ौम वारनि खे चवण लॻा, या क़ौमना इन्ना समिअना किताबन उनज़िला मिन बअदि मूसा मुसद्दिक़न लिमा बैना यदैहि यहदी इलल हक़्क़ि व इला तरीक़िम मुस्तक़ीम। ओ असांजी क़ौम वारो, असां दाई मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम जिन जे ज़बानों कुरान ॿुधी आया आहियूं ऐं अहिड़ो किताब ॿुधी आया आहियूं जेको सुहिणे मूसा खां बाद में नाज़िल थियो आहे। ऐं हीउ जेको किताब आहे उहो किताब सिधी राह ॾांहुं, सिधे रस्ते ॾांहुं, अमुन वारे रस्ते ॾांहुं सॾु करे थो। अॻिते चयूं, या क़ौमना अजीबू दाई अल्लाह, ओ असांजी क़ौम वारो, ही मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम जेको अल्लाह जी तरफ़ सॾु कंदड़ आहे, अल्लाह जे तरफ़ां दाई आहे, इन जी दावत तव्हां क़बूल कयो। त इन जी दावत क़बूल करण सां अव्हां खे छा मिलंदो? अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान फरमाए थो, उन्हनि जिन्ननि चयो मुहम्मद करीम जी दावत तबलीग क़बूल करण सां रब्बुल आलमीन अव्हां ते महिरबान थी पवंदो, रब्बुल आलमीन अव्हां सां राज़ी थी पवंदो। रब साईं अव्हां जा गुनाह बि माफ़ करे छॾींदो, त रब साईं अव्हां खे दुनिया में बि अज़ाबनि खां बि तहफ़ुज़ ऐं अमुन अता कंदो, त आख़िरत में बि। वमन ला युजिब दाई अल्लाह फलैस बिमुअजिज़िन फिल अर्ज़ वलैस लहू मिन दूनिही औलिया उलाइक फी ज़लालिम मुबीन। रब जो कुरान चए थो, जिन्ननि चयो असांजी क़ौम वारो, जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम अल्लाह जे तरफ़ां दाई थी करे आयो आहे, दावत तबलीग करण आयो आहे, जेकॾहिं हिन जी दावत तबलीग खे अव्हां क़बूल न कयो त दुनिया में बि अल्लाह जे तरफ़ां अव्हां जे मथां अज़ाब नाज़िल थींदा, अव्हां जी ज़िंदगी सुकून वारी बदसुकून में अची वेंदी हले। ऐं यादि रखी छॾियो, अल्लाह खां अलावा अव्हां जो केर बि मददगार कोन थींदो ऐं तव्हां पधरी गुमराही में पिया हूंदव। अल्लाह रब्बुल आलमीन जा पैगंबर बि दाई आहिनि ऐं पैगंबरनि जी रब्बुल आलमीन जेका अज़मत फज़ीलत बयान कई, उहा बि इन जे करे जो पैगंबरनि अल्लाह जो दीन दावत तबलीग कंदे पहुचायो ऐं पैगंबरनि खे तकलीफ़ूं पहुतियूं, पैगंबरनि सब्र कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जा महबूब बाना थी विया हुआ। दावत तबलीग अज़ीम कम आहे। जेकॾहिं अव्हां जी मुंहिंजी ज़िंदगी में दावत तबलीग जो पहलू ना आहे, सोच ना आहे, या प्रचार ना आहे, इहो फ़िक्र ना आहे, भले केॾियूं पाण नमाज़ूं पढ़ूं, केॾा सदक़ात ख़ैरात कयूं, यादि रखी छॾियो अव्हां जे मुंहिंजे मुआशिरे खे, अव्हां जो मुंहिंजो ज़ाती अमल तबाही खां नथो बचाए सघे। अल्लाह जो कुरान इन शइ ते गवाह। रब्बुल आलमीन जो कुरान सूरतुल हूद आयत नंबर 114, वमा कान रब्बुका लियुहलिकल कुरा
बिजुल्मि व अहलुहा मुस्लिहून। रब्बुल आलमीन फरमाए तो जैसी तणी कंहिं बि ॻोठ में दावत तबलीग करण वारा ज़िंदा हूंदा, माण्हुनि खे नेकियुनि ॾांहुं आणण वारा हूंदा, गुनाहनि खां रोकण वारा हूंदा, गुनाहनि जी टोक करण वारा हूंदा, रब्बुल आलमीन तेसी ताईं उन ॻोठ खे तबाह कोन कंदो। पर जेकॾहिं माण्हुनि इहो कमु करणु छॾे ॾिनो त उहो ॻोठ तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। हलियो अल्लाह जे तरफ़ां कामयाबी मुआशरे में अमन दावत तबलीग करण सां मिलंदी। अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान आ सूरतुल आल इमरान आयत नंबर 110 फरमाए कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरूना बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। रब जे कुरान जी आयत खणी करे जेकॾहिं असां ॾिसूं रब्बुल आलमीन ये कोन चयो तो तव्हां बेहतरीन इन जे करे आयो जो पाण नमाज पढ़ंदा आयो, बेहतरीन इन जे करे आयो जो ज़कात ॾींदा आयो, बेहतरीन इन जे करे आयो जो तव्हां पंहिंजे लाइ हज उमरा बार बार कंदा आयो, बेहतरीन इन जे लाइ आयो जो तव्हां पंहिंजी ज़ात जे लाइ सदक़ात व ख़ैरात कंदा आयो। पर रब्बुल आलमीन फरमायो सभिनी उम्मतनि जे मथां जेकॾहिं अव्हां खे वॾे मां वॾी फ़ोक़ियत ऐं इज़त ऐं अज़मत जेकॾहिं मिलियल आहे इन जे करे मिलियल आहे जो तव्हां पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाईंदे नेकियुनि जा अमल कंदे माण्हुनि खे बि नेकियुनि जे अमल जी तबलीग कयो था त गुनाहनि खां बि रोकियो था। इन जे करे तव्हीं भलोड़ आहियो, बहितरीन आहियो रब जी नज़र में। जेकॾहिं इहो अमल अव्हां जी ज़िंदगी में न आहे त रब्बुल आलमीन जिन भलारी वारी सिफ़त मां आहियां ख़ारिज आहियो। वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊना इलल ख़ैर व यअमुरूना बिल मारूफ व यनहौना अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। मुसलमान अॼु परेशान आहियूं कीअं कामयाब थिया, मुसलमान अॼु परेशान आहियूं कीअं सुकून हासिल कयां। मुसलमान रब जो कुरान तो पढ़ी हा, अल्लाह जो कुरान सूरतुल आल इमरान रब्बुल आलमीन फरमाए तो अव्हां मजा हिक जमायत जो हुजण लाज़मी आहे जंहिंजो हर वक़्त कम ई हुजणु खपे, जो माण्हुनि खे नेकियुनि जे कमनि जी तबलीग करे गुनाहनि खां रोके। रब्बुल आलमीन फरमायो जंहिं मुआशरे में इहा जमायत मौजूद आहे, जंहिं मुआशरे में इन नज़रे वारा माण्हू मौजूद आहिनि, फरमायो उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई माण्हू कामयाब ऐं कामरान आहिनि। वल मुमिनून वल मुमिनात बादुहुम औलियाउ बाद यअमुरून बिल मारूफ व यनहौना अनिल मुनकर व युकीमून सलात व यूतून ज़कात व युतीऊन अल्लाह व रसूलहु उलाइका सयरहमुहुमुल्लाह। रब जो कुरान सूरत तौबा है फरमाए मोमिन मर्द मोमिन औरतों, हकीकी मोमिन मर्द ऐं औरतूं उहे आहिनि जेके पाण खे गुनाहनि जे कम खां बचाईंदे मुआशरे जो बि फ़िकिर रखनि था, मुआशरे वारनि खे बि गुनाहनि जे कमनि खां रोकनि था, पाण नेकी जो कमु कनि था, मुआशरे खे बि वठी अचनि था। रब साईं पोइ फरमायो आहे त पंहिंजे लाइ नमाज़ पढ़नि था, पोइ पंहिंजे लाइ ज़कात ॾियनि था, रसूलुल्लाह जी ताबेदारी कनि था। फरमायो उलाइका सयरहमुहुमुल्लाह, इहे अल्लाह जी रहमत जा मुस्तहिक़ आहिनि जो रब्बुल आलमीन इन्हनि ते पंहिंजो रहमत नाज़िल करे। अॼु रहमतनि जो नुज़ूल किथे आहे? न असांजी जान में सुकून आहे, न औलाद में बरकत आहे, न माल में बरकत आहे। परेशान ही परेशान, माना रब जी रहमत खां असां परे आहियूं। इन जे करे परे आहियूं जो पाण बि बुछड़ायनि में पिया आहियूं, नेकियुनि जे कम खां परे आहियूं। असांजो मुआशिरो, असांजी औलाद, असांजा घर वारा बि बुछड़ायनि में पिया आहिनि, नेकियुनि खां परे आहियूं। तॾहिं तबाही ऐं बर्बादी हर वक़्तु असांजे नज़रनि जे साम्हूं असांजे कदमनि में पई आहे। रब जी रहमत दावत तबलीग करण सां वसंदी आहे। दावत तबलीग न करण सां इलाही सारा नुक़सानात थियंदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो कामयाबी मिलंदी दावत तबलीग करण सां। अल्लाह जी नज़र में बेहतरीन थींदो दावत तबलीग करण सां। अल्लाह जो रहमतूं वसंदियूं दावत तबलीग करण सां। मुआशरो जो कामयाब थींदो, अमुन भाईचारो मुहब्बत पैदा थींदी। जेसी ताणी माण्हुनि जे दिलनि में क़ुरानी पैगाम, रसूलुल्लाह जा पैगाम, गुनाहनि जूं होलनाकियूं, नेकियुनि जूं फ़ज़ाइल जेसि ताणी माण्हुनि जे ज़हन में न ईंदा तेसी ताणी कंहिंजे दिलि में का ख़ैर ख़वाही पैदा कान थी।
अल्लाह जी तरफा एडा वडा इनाम इन दावत तबलीग जे करे मिलन था। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया सही बुखारी सही मुस्लिम किताब ज़कात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़माने मुबारक अजीम दौरा साहबा हली आया केड़ा साहबा जेके माली एतबार से गरीब मिस्कीन होया। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा गरीब आयूं मिस्कीन आयूं बे पासे दौलत और माल वारा मानू आए ये तो माल और दौलत दई करे नेकियन में असा के मारे व्यालिया अल्लाह जा भी असा वट माल तो कोने को नमाज असी पढ़ूं था हू भी पढ़न था रोजा असी रखूं था हू भी रखन था क़ियाम असी कयूं था हू भी कयन था जिहाद असी कयूं था हू भी कन था सच असी गालायूं था हू भी गालाइन था हयादारी असामिया उन्हनि में मौजूद आ सभिनी नेकी जे अमलन में बराबरी मुकाबलो आ पर हिक दौलत जे एतबार सां असां खां मथा आहिनि। मोहम्मद करीम फरमायो ओ मुंहिंजा साहबियो परेशान न थियो वनी करे पंहिंजी ज़बान ते सुभान अल्लाह के जारी कयो अल्हम्दुलिल्लाह के जारी कयो अल्लाहु अकबर के जारी कयो। अॻिते प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं माल दौलत वारनि खे अवां अजर में मारण चाहियो था व अमरुन बिल मारूफ सदक़तुन केॾा बि दौलतमंद हुजनि केॾा बि सदका तो ख़ैरात ॾींदड़ हुजनि जेकॾहिं अवां जी ज़िंदगी में ॿियनि समूरे अमलनि जो मुक़ाबिलो आहे मालो दौलत वारनि सां अवां वञी करे नेकी जी तबलीग कयो अवां उन्हनि खे अजर में मारे वेंदो इज़त में मारे वेंदो मक़ाम मर्तबे में मारे वेंदो व नहयुन अनिल मुनकर वञी करे माण्हुनि खे गुनाहनि खां रोकियो बुछड़ाइनि खां रोकियो अवां मालो दौलत वारनि खे अजर में मारे वेंदो हलिया इतरे कदुर ही अजीम कम्मा। सही मुस्लिम किताबुल फितन बाब अशरात साह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खबर छा चयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी जाबिर बिन अब्दुल्लाह नबी खान नकल कंदे बयान करे तो पान करीमन फरमायो सैयदुश शुहदा हमजा तुब्न अब्दुल मुत्तलिब मुझे उम्मत में शहीदन जो सरदार केरा हजरत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो चाचो हजरत अमीर हमजा रज़ी अल्लाह तआला उन जे मुकाबले में केर ईंदो। अल्लाह अकबर कबीरा बियो को रब जी राह में शहीद थियण वारो जिहाद में शहीद थियण वारो नमाज रोज़े ज़कात हज उम्रे वारो न मोहम्मद करीम फरमायो अमीर हमजा शहीदन जो सरदार आ उहो मानू भी व रजुलन काम इला इमाम जाइरिन फअमर व नहाहु फकतला उहो मानू भी हजरत अमीर हमजा सा गद सरदार थी करे उठंदो शहीदन जो जेको मानू वक्त जे खलीफे वक्त जे वडेरे वक्त जे जाबिर जालिम जे सामू थी करे बीठो आई नेकी जी उनके तबलीग कयई जुल्म जबर गुनाहन का उनके रोकई आई पोइ नतीजे में उन जालिम वडेरे उन जालिम हुक्मरान उन मानू के शहीद करे छो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कयामत वारे ॾींहुं इहो खुश नसीब मानू जेको दावत तबलीग जे नतीजे में शहीद कयो वियो कत्ल कयो वियो आहे वो कयामत वारे ॾींहुं मुझे चाचे अमीर हमजा जिन सां गॾु शहीदन जे सरदारन जी लिस्ट में बीहंदो। एतरे कदुर अजीमुल मर्तबता दावत तबलीग करण वारो मानू अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह से मुखे अवां के गौर फिक्र करण पंहिंजे घर वारन पंहिंजे औलाद पंहिंजे रिश्तेदारन जी इस्लाह करनी तौफीक अता फरमाए। इंशाअल्लाह अज़ीज़ बाकी मौजू जो हिस्सो रही हयाती त इन जुमन ते बयान कंदासूं। आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।